जेरी मल मुझे सोने हुसैन शहादत मानी उन मल पाक दामन जी दिल जी कैफियत छा हुई। वे काबे के वसाइल आबाद कराइण वारो घराणो इन दीन जो मुहाफिज मोहम्मद करीम जो पगदार बच्चो हैदर करार जो फरजंद अर्जुमंद जेरी मल मैदान करबला में हक जी हिमायत में रब जे रज़ा जी खातिर जेरी मल पंहिंजी जान कुर्बान करे रहियो हुयो ओनी मल फातिमा ज़हरा जो रूह तड़पियो हुंदो मोहम्मद करीम रोज़े अतर में लुढ़का हारिया हुंदा जरूर काबे जो दीवारूं लुटी दी हुंदा। खुदा जो कसम तारीख दा किताब खोले दिस तो उन्हें दी आसमान मजा खून वसियो हुयो दीवारूं ॾाढियूं थी चुकियूं हुयो। करबला का शाम ताईं बैतुल मक़दिस ताईं जेको पत्थर खयो वेंदो हो त हेठों ताज़ो ताज़ो खून निकिरंदो हुयो। मुसाफिर हलिया करे मोकलानी मुसाफिर हलिया करे मोकलानी प्यासा सैयद न पीता पानी मुसाफिर हलिया करे मोकलानी प्यासा सैयद न पीता हूँ पानी। जेडी मल यो काफिलो करबला में जा वापस मोटियो कूफे वने पियो 150 किलोमीटर जो फासलो आ कूफो ही करबला उन वक्त में अहले बैतन के बुद्धो और जो पेशानी सजदे जे लाए मुंतज़िर हुई एकड़ो वाक्य तवा के मां अर्ज गुजारिया उठने घोड़न ते 150 किलोमीटर जो फासलो ॾींहं में तय कोन थियो हूंदो न हलंदे शाम थी वई ऐं कूफे जे शहर जे ॿाहिरां इब्न ज़ियाद जे सिपाहियुनि उमर बिन साद शिमिर ज़िल जोशन चयो त रात हिते तरसो ॾींहुं थिए त पोइ कूफे जे शहर में दाख़िल थींदासीं। रात उते रहिया 3 ॾींहंनि 4 ॾींहंनि जा बुखारा उञारा मुझे महबूब जा बच्चा बस अचण में लुढ़क ही हुया। रात जो टाइम हो हिकड़ी औरत कूफे जे शहर में जा आई बुढ़ड़ी ज़ईफ औरत पे लगी ये चई त अस्सलाम वालेकुम या अहल बैत रसूलुल्लाह ए रसूलुल्लाह का घर वारो तव्हां सलाम हुजे। जेडी मल उन औरत यो मोहब्बत भरियो सलाम कयो तो सैयदा ज़ैनब साहब फरमायो त केर अम्मा तुझे लफ्ज़न में मोहब्बत मिली तो वडी मोहब्बत सां के सलाम कयो अम्मा केर उन औरत चयो अम्मा मुझो नंढपण मदीना शरीफ में गुजरियो हो मां सैयदा फातिमा ज़हरा जी बुहारी दी हुयस फातिमा ज़हरा जे टुकर में पली हुयस मुझे महबूब जा बच्चा बुखार आया मुझे घर में जेको सामान हुयो सो खणी आई
सैयदा ज़ैनब साहिब फरमायो त मां तुझी मेहरबानी तो असां परदेसी जी मेहमान नवाज़ी कई आहे। रब तुखे अजर ॾींदो। उन औरत चयो त मां जॾहिं मां मदीने शरीफ में रहंदी हुयसि ख़ातून अतहर जी बुहारियूं ॾींदी हुयसि। हिकिड़ी नंढड़ी न्याणी हूंदी हुई जेका फातिमा जे गोद में पलटी हुई। उनखे ज़ैनब सॾींदा हुया। उहा ज़ैनब तव्हां में आहे। उन औरत जे लफ़्ज़नि ते सैयदा ज़ैनब